बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर चौथों लेसन 5 प्रोकैरियोट्स एंड यूकैरियोट्स। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे जो लेक्चर जो मौज़ू आहे कंपेरिज़न बिटवीन प्रोकैरियोट्स एंड यूकैरियोट्स। प्रोकैरियोटिक सेल ऐं यूकैरियोटिक सेल जे विच में फ़र्क़ु। कंपेरिज़न बिटवीन प्रोकैरियोट्स एंड यूकैरियोट्स। प्रोकैरियोट्स ऐं यूकैरियोट्स जानदारनि जे विच में फ़र्क़ु। बायोलॉजी जे अंदरि तव्हां जानदारनि खे हिकिड़ी क्लासिफिकेशन त ॾिनी आहे जेका तव्हां पढ़ी आहे, 5 किंगडम। किंगडम प्लांट आहे, किंगडम एनिमल आहे, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटेस्टा। इहे जेके 5 किंगडम्स आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे असां वरी विरहायूं त 2 वॾनि ग्रुपनि में विरहाए सघूं था। हिकिड़ा आहिनि प्रोकैरियोट्स, ॿिया आहिनि यूकैरियोट्स। इहे 2 जानदार थींदा वञी। Organisms whose cells have a membrane-bounded nucleus are called eukaryotes. From the Greek words, "eu" means well or truly, and "karyon" means kernel or nucleus. Eukaryotes जानदार उहे जानदार आहिनि जन जे अंदरि हिकिड़ो वेल डिफाइंड न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे। यूकैरियोट लफ़्ज़ यूनानी ॿोली मां ठहियलु आहे। यू जो मतिलबु आहे वेल डिफाइंड, कैरियोट जो मतिलबु आहे न्यूक्लियस। वेल डिफाइंड न्यूक्लियस वारनि जीव घरड़नि खे यूकैरियोट सॾियूं था। हाणे वेल डिफाइंड न्यूक्लियस कहिड़ो आहे? वेल डिफाइंड न्यूक्लियस उहो आहे जेको न्यूक्लियस हिकिड़े मेम्ब्रेन में बंदि हुजे, न्यूक्लियर मेम्ब्रेन जे अंदरि जिनियाती मादो बंदि हुजे। अहिड़नि जीव घरड़नि खे असां यूकैरियोट सेल्स ऐं अहिड़नि जानदारनि खे असां यूकैरियोट ऑर्गेनिज़म सॾियूं था। ॿिया वरी जानदार आहिनि प्रोकैरियोट्स। प्रो लफ़्ज़ जेको आहे उहो यूनानी ॿोली जो आहे। प्रो जो मतिलबु आहे बिफोर एवोल्यूशन। इर्तिका खां अॻु कुझु जानदार अहिड़ा मौजूदु हुया जिन जो अंदरि वेल डिफाइंड न्यूक्लियस कोन हुयो, यानी उन्हनि जो जीनियाती मादो कंहिं मेम्ब्रेन में बंदि कोन हो। न्यूक्लियर मेम्ब्रेन खां सवाइ ई उन्हनि जो जीनियाती मादो जीव घड़ जे अंदरि विच ते रखियलु हूंदो, जंहिं जॻह खे असां सॾियूं था न्यूक्लाइड। न्यूक्लाइड में क्रोमेटिन मटीरियल यानी जीनियाती मादो मौजूदु हूंदो। अहिड़नि जानदारनि खे असां सॾियूं था प्रोकैरियोट्स। उन्हनि खां पोइ हिते जीव घड़नि एवोल्यूशन कई आहे, इर्तिका कई आहे, ऐं उन्हनि पोइ पंहिंजे जीनियाती मादे खे हिकिड़े परदे में बंदि करे रखियो आहे। उनजो जीव घड़ जे अंदरि न्यूक्लियस जो कमकार अलॻि थींदो आहे, पर उहो पंहिंजे ॿाहिरि साइटोप्लाज़म सां न्यूक्लियर पोर्स जे ज़रिए ॻंढियल हूंदो आहे। सो इहो असां ॻाल्हि कयूं था यूकैरियोट्स जानदारनि जी, जंहिंजे अंदरि वेल डिफाइंड मर्कज़ मौजूदु हूंदो आहे। वेल डिफाइंड मर्कज़ सां गॾोगॾु यानी मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस सां गॾोगॾु यूकैरियोटिक जानदारनि जे अंदरि, उन्हनि जे यूकैरियोटिक सेल्स जे अंदरि ॿिया बि उज़वा हूंदा आहिनि जेके पिणु मेम्ब्रेन बाउंड हूंदा आहिनि। प्रोकैरियोटिक जानदार उहे आहिनि जिन जे अंदरि वेल डिफाइंड न्यूक्लियस न हुजे, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस मौजूदु न हुजे। असां वटि प्रोकैरियोटिक सेल ऐं यूकैरियोटिक सेल जेका आहे उन्हनि में कुझु फ़र्क़ु आहिनि। मिसाल जे तौर ते प्रोकैरियोटिक सेल या प्रोकैरियोटिक ऑर्गेनिज़म्स जेके आहिनि असां वटि, उन्हनि में बैक्टीरिया ऐं साइनोबैक्टीरिया अची वञनि था। इहे 2 नाला सिर्फ़ु तव्हां जेकॾहिं यादि रखो त बाक़ी जेके ॿिया जानदार आहिनि, एनिमल्स हुजनि, प्लांट्स हुजनि, फंगाई हुजे, उहे सभु तव्हांजा यूकैरियोटिक सेल में अची वञनि था। न्यूक्लियस प्रोकैरियोटिक सेल जेको आहे सो उनजो जेको मर्कज़ आहे उहो विदाउट मेम्ब्रेन आहे। न्यूक्लियस उनजो जेको आहे उहो विदाउट मेम्ब्रेन हूंदो आहे। यूकैरियोटिक सेल में मेम्ब्रेन बाउंडेड जेको आहे न्यूक्लियस अंदरि मौजूदु हूंदो आहे। जीअं असां सवेर ॻाल्हि कईसीं त प्रोकैरियोट जेके जानदार हुया उन्हनि में अंदरि हाणे जेकॾहिं परदो ई कोन्हे को त पोइ त उहो न्यूक्लियस ई कोन्हे को। जिते उनजो DNA मटीरियल रखियलु आहे उनखे असां न्यूक्लाइड सॾियूं था। जॾहिं त जेको यूकैरियोटिक सेल आहिनि, पोइ उहो प्लांट सेल हुजे या एनिमल सेल हुजे, उनजे अंदरि जेको तव्हांजो मर्कज़ आहे उहो तव्हांजो मेम्ब्रेन इनक्लोज़्ड हूंदो आहे। तव्हांजो न्यूक्लियस उहो तव्हांजो बंदि हूंदो 2 परदनि जे अंदरि। तंहिंजे करे असां चऊं था त इहो जेको न्यूक्लियस आहे असांजो उहो मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल आहे। उनजे अंदरि न्यूक्लियोलस आहे, उनजे अंदरि तव्हांजो DNA मटीरियल सेफ रखियलु आहे। जेके परदा आहिनि उहे उनखे ॿाहिरि साइटोप्लाज़म खां अलॻि करे महफ़ूज़ करे रखंदा आहिनि। हिन जो ओपन हूंदो आहे। सो प्रोकैरियोट में तव्हांजो न्यूक्लाइड हूंदो, हिकिड़ो ओपन स्पेस आहे जंहिंमें अंदरि तव्हांजो DNA मटीरियल, जेनेटिक मटीरियल रखियलु हूंदो आहे। ऐं यूकैरियोटिक सेल में मेम्ब्रेन बाउंडेड न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे, उनजे अंदरि असांजो जेनेटिक मटीरियल इनक्लोज़ हूंदो आहे। ॿियो जेको फ़र्क़ु आहे उहो आहे नंबर ऑफ क्रोमोज़ोम्स जो। प्रोकैरियोटिक सेल में क्रोमोज़ोम हूंदो त 1 हूंदो, ऐं उहो बि तव्हांजो वरी ट्रू क्रोमोज़ोम्स न हूंदा आहिनि।
यूकैरियोटिक सेल में मोर देन वन क्रोमोसोम्स मौजूद हूंदा आहिनि ऐं उहे ट्रू क्रोमोसोम्स हूंदा आहिनि। ट्रू क्रोमोसोम्स छो हूंदा आहिनि? छो त उन्हनि जे मथां हिकिड़ी प्रोटीन थींदी आहे हिस्टोन, उहा अटैच थियल हूंदी आहे, जॾहिं त प्रोकैरियोटिक जेके क्रोमोसोम्स हूंदा या हूंदो उन जे मथां उहा हिस्टोन जेका प्रोटीन आहे उहा मौजूदु कोन हूंदी आहे, तंहिंजे करे असां हिनखे चवंदा त इहे ट्रू क्रोमोसोम्स न आहिनि। नंबर ऑफ सेल्स, प्रोकैरियोटिक सेल या प्रोकैरियोटिक ऑर्गेनिज़म जेके थियनि था प्रोकैरियोट्स, उहे यूनिसेल्युलर हूंदा आहिनि सभई। यूकैरियोट्स जेके आहिनि यानी यूकैरियोटिक सेल्स मां ठहियल जेके जानदार आहिनि उहे यूनिसेल्युलर बि थींदा आहिनि त मल्टी सेल्युलर बि थींदा आहिनि, घण जीव घरड़ाई बि थींदा आहिनि। ट्रू मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स जेके आहिनि उहे प्रोकैरियोटिक सेल में एब्सेंट हूंदा आहिनि। इहा असां पहिरियां ई ॻाल्हि कई हुईसीं त प्रोकैरियोटिक सेल में मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स कोन हूंदा आहिनि, जॾहिं त यूकैरियोटिक सेल में उहे मौजूदु हूंदा आहिनि। इहे मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स जेके आहिनि उन्हनि जी हेॾे लिस्ट ॾिनल आहे, उहे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त हिन में कहिड़ा मौजूदु थी सघनि था ऐं हिन में जेके आहिनि से कहिड़ा हूंदा आहिनि, केतिरा हूंदा आहिनि। हाणे लाइज़ोसोम्स ऐं जेको प्रोक्सीज़ोम आहे, लाइज़ोसोम्स जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जा डाइजेस्टिव एंजाइम्स हिननि जे अंदरि हूंदा आहिनि जेकी असांजा न्यूट्रिएंट्स वग़ैरह थियनि था उन्हनि खे हज़म करण में मदद ॾींदा आहिनि। ऐं प्रोक्सीज़ोम्स जेके आहिनि उन्हनि वटि बि हिकिड़े क़िस्म जा जेके आहिनि एंजाइम्स हूंदा आहिनि, उहे वरी हार्मफुल जेके केमिकल्स हूंदा आहिनि उन्हनि खे न्यूट्रल करे छॾींदा आहिनि, उन्हनि जी जेका हार्मफुलनेस आहे उन्हनि खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। इहे जेके मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल्स आहिनि ॿई, उहे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि मौजूदु न आहिनि हूंदा। यूकैरियोटिक सेल जे अंदरि इहे ॿई मौजूदु हूंदा आहिनि। माइक्रोट्यूब्यूल्स इहे हिकिड़े क़िस्म जी सपोर्टिव स्ट्रक्चर थींदी आहे, जीअं असांजे जिस्म जे अंदरि बोन्स थियनि था, इहे माइक्रोट्यूब्यूल्स जेके आहिनि उहे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि न हूंदा आहिनि या वरी हूंदा आहिनि त उहे रेयर तव्हांखे मिलंदा। ऐं यूकैरियोटिक सेल्स में इहे मौजूदु हूंदा ई हूंदा आहिनि। एंडोप्लाज़्मिक रेटिक्यूलम जेको आहे उहो प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि मौजूदु कोन हूंदो आहे, जॾहिं त असांजे यूकैरियोटिक सेल जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। माइट्रोकॉन्ड्रिया प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि मौजूदु कोन हूंदो आहे ऐं यूकैरियोटिक सेल जेके बि आहिनि यूकैरियोटिक ऑर्गेनिज़म्स आहिनि उन्हनि जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। माइट्रोकॉन्ड्रिया जीअं त तव्हांखे इन जी ख़बर आहे त इहो असांखे एनर्जी हाउस जे तौर ते असां हिनखे सम्झंदा आहियूं। इहे एनर्जी प्रोड्यूस कंदा आहिनि, जेको रेस्पायरेशन जो अमल थींदो आहे उहो माइट्रोकॉन्ड्रिया जे अंदरि वञी थींदो आहे। प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि इहे मौजूदु कोन हूंदा आहिनि, तंहिंजे करे हिननि वटि ॿिया तरीक़ा थींदा आहिनि जिन जे बुनियाद ते ही एनर्जी पंहिंजे सेल जे अंदरि पैदा कंदा आहिनि ऐं उहा कंज्यूम कंदा आहिनि। राइबोसोम्स जेके आहिनि प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि उहे स्मॉलर हूंदा आहिनि ऐं उहे 70S सॾिबा आहिनि। इहो हिकिड़े क़िस्म जो यूनिट आहे जेको इन राइबोसोम्स जे लाइ इस्तेमालु थिए थो, जॾहिं त यूकैरियोटिक सेल जे अंदरि इहे राइबोसोम्स लार्जर हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे असां 80S जो यूनिट ॾिनो आहे। वेजिकल्स इहे असांजे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं वरी असांजे यूकैरियोटिक सेल जे अंदरि बि मौजूदु हूंदा आहिनि। वेजिकल्स छा कंदा आहिनि? शयुनि खे ट्रांसपोर्ट करण जो कमु कंदा आहिनि पिया। गोल्जी एपरेटस एब्सेंट आहे प्रोकैरियोटिक सेल में ऐं असांजे यूकैरियोटिक सेल जे अंदरि इहो मौजूदु हूंदो आहे। गोल्जी एपरेटस जो कमु छा हूंदो आहे? मॉडिफिकेशन वग़ैरह कंदो आहे, जेके प्रोटीन्स वग़ैरह तयारु थियनि थियूं उन्हनि खे मॉडिफाए कंदो आहे, का शइ ऐड करणी आहे, का शइ उन्हनि मां रिमूव करणी आहे। इहो गोल्जी एपरेटस प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि एब्सेंट हूंदो आहे, जॾहिं त यूकैरियोटिक सेल्स जे अंदरि मौजूदु हूंदो आहे। क्लोरोप्लास्ट जेके आहिनि उहे तव्हांजे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि मौजूदु न आहिनि हूंदा ऐं असांजे यूकैरियोटिक सेल्स जे अंदरि इहे मौजूदु हूंदा आहिनि, पर प्लांट्स जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। जीअं एनिमल्स वग़ैरह थियनि था, किंगडम एनिमल आहे, उन्हनि जे अंदरि त क्लोरोप्लास्ट मौजूदु कोन हूंदो आहे, तंहिंजे करे प्लांट्स में मौजूदु थियनि था, सो ब्रैकेट में इहो लिखियलु आहे। प्लाज़्मा मेम्ब्रेन विद स्टीराइड लिपिड जो हिकिड़ो क़िस्म आहे त जेका प्लाज़्मा मेम्ब्रेन या सेल मेम्ब्रेन थींदी आहे उहा प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि जेका सेल मेम्ब्रेन थींदी उन जे अंदरि इहो स्टीराइड यानी लिपिड जो जेको ख़ासि क़िस्म आहे उहो अक्सर करे मौजूदु कोन हूंदो आहे। पर यूकैरियोटिक सेल जे अंदरि जेके बि तव्हांजा किंगडम एनिमल हुजे या किंगडम प्लांट हुजे, उन्हनि जी प्लाज़्मा मेम्ब्रेन में तव्हांखे स्टीराइड जेको लिपिड जो क़िस्म आहे उहो बि उन जे अंदरि मिलंदो। परमिएबिलिटी ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन, हिन जे अंदरि प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि उहा परमिएबिलिटी हुनजी कोन हूंदी आहे। परमिएबिलिटी जो मतिलबु आहे त कहिड़ियुनि शयुनि खे न्यूक्लियर मेम्ब्रेन जेको आहे सो उहो अंदरि छॾींदो ऐं कहिड़ियुनि शयुनि खे अंदरि न छॾींदो। हाणे जीअं त हिन में जेको न्यूक्लियस आहे विदाउट मेम्ब्रेन हूंदो आहे, यानी हुनजो DNA मटीरियल जेको जेनेटिक आहे उहो हूंदो ई विदाउट मेम्ब्रेन आहे, तंहिंजे करे हिन में इहा परमिएबिलिटी मौजूदु कोन हूंदी आहे त कहिड़ियुनि शयुनि खे छॾिजे कहिड़ियुनि खे न छॾिजे। जॾहिं त यूकैरियोटिक सेल्स जे अंदरि इहा परमिएबिलिटी यानी सिलेक्शन जी जेका सघ आहे उहा न्यूक्लियर मेम्ब्रेन खे मौजूदु हूंदी आहे। कम जिन शयुनि खे अंदरि छॾियो वेंदो आहे ऐं जेके नुक़सानकार शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे अंदरि नाहे छॾियो वेंदो। वैक्यूल्स खाल जेके आहिनि उहे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि एब्सेंट हूंदा आहिनि,
जॾहिं त असांजे यूकेरियोटिक सेल जे अंदरि इहे मौजूदु हूंदा आहिनि। प्लांट सेल में तव्हां ॾिठो आहे त हिकिड़ो मर्कज़ ते वॾो वैक्यूल थींदो आहे, ऐं वरी किंगडम एनिमेलिया जा जेके जीव घरड़ा थियनि था उन्हनि जे अंदरि बि तव्हां ॾिठो आहे त खोड़ सारा वैक्यूल्स साइडुनि ते मर्कज़ खां हेॾां होॾां मौजूदु हूंदा आहिनि। सेल साइज़ जेका आहे प्रोटिक सेल जी उहा नंढी थींदी आहे, तक़रीबन 1 खां 10 माइक्रोन मीटर थींदी आहे, जॾहिं त जेको असांजो यूकेरियोटिक सेल आहे उहो 10 खां 1000 माइक्रोन मीटर ताईं मौजूदु हूंदो आहे। फ्लैजिला तव्हांजे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि सब माइक्रोस्कोप थींदी आहे, त तमामु नंढी साइज़ जी थींदी आहे। जीअं त उहो जीव घड़ो बि नंढो आहे, तंहिंजे करे उहो फ्लैजिला जेका उन्हनि खे मूवमेंट करण में हेयर लाइक स्ट्रक्चर हूंदी आहे उहा मदद ॾींदी आहे, त उहा असांजे प्रोकैरियोटिक सेल जे अंदरि सब माइक्रोस्कोप हूंदी आहे, यानी खुर्दबीनी खां बि अञा नंढी हूंदी आहे। कंपोज्ड ऑफ ओनली वन फाइबर, हिकिड़ी तंतु जी ठहियल हूंदी आहे। ऐं जेको वरी यूकेरियोटिक सेल्स में कुझु जेके आहिनि अहिड़ा किंगडम आहिनि जिन जे अंदरि फ्लैजिला मौजूदु हूंदी आहे, उहा माइक्रोस्कोपिक हूंदी आहे साइज़ में, ऐं उहा मेम्ब्रेन बाउंड हूंदी आहे, जेको उन्हनि खे चुरपुर करण में मदद ॾींदी आहे। इहो असांजे प्रोकैरियोटिक सेल ऐं यूकेरियोटिक सेल में कुझु वॾा वॾा फ़र्क़ु हुया जेके असां तव्हांजे अॻियां रखियासीं। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।